बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों साथियों, तमामु वॾी सिंध में हिकिड़ी कामयाबी मिली आहे सिंधी माण्हुनि खे। पर हाणे थियणु ईअं घुरिजे त समूरो वज़न जेको आहे उहो वकीलनि ते न रखो। हर कमु वकील नथा करे सघनि, उहो सियासी जमायत न आहिनि, हिकिड़ो अलॻि उन्हनि जो धंधो कारोबार आहे। वकील जी नौकिरी रोज़गार अदालतुनि सां लाॻापियल आहे। अदालतूं हलंदियूं त वकीलनि जो धंधो कारोबार हलंदो, अदालतुनि खे ताला लॻंदा त वकीलनि जो कारोबार बि बंदि। उन सां लाॻापियल ॿिया हज़ारे माण्हू कोर्टुनि में वेठा आहिनि, उन्हनि जो धंधो मुतासिर थींदो, केस मुतासिर थींदा, जेकी अॻु में ई तमामु घणी उन्हनि में धराई हूंदी आहे, सालनि जा साल केस हलंदा आहिनि। हाणे ईअं न थिए त बाबा हाणे केनाल रद्द कराया वकीलनि, कारपोरेट फार्मिंग बि वकील रद्द कराइनि, परिया कुमारी खे बि वकील बाज़ियाब कराइनि, कंदकोट कश्मीर ॾे धाड़ियल गर्दी बि वकील ख़तमु कराइनि। हाणे फस्ट ईयर इंटर में घोटकी जे इम्तिहानी सेंटरनि ते जेके पंजाब या शागिर्द अची इम्तिहान ॾींदा, उन्हनि खे सेंटरनि मां बि वकील अची ॿाहिरि कढनि। सभु कमु वकील नथा करे सघनि। इहे सियासी जमायतुनि जो कमु आहे। हिकु सियासी मुनज़्ज़म जमायत, मुतहद जमायत, मुतहरिक उहो कमु करे सघे थी। फ़िलहाल तमामु वॾी कामयाबी आहे उनखे ज़ाया थियणु या इख़्तिलाफ़ या तनक़ीद या ॿियनि शयुनि में अची जे बि हद ताईं। हाणे इहो आहे त हाणे क्लियर कोन्हे शइ, नोटिफिकेशन में वाज़े शइ कान्हे, ऐं हुननि जी नियत इरादा अॻिते जे लाइ बि ईअं आहिनि, जेको इरादो कंदा आहिनि जंहिं शइ जो उहो पूरो कंदा आहिनि। पर फ़िलहाल त पोइते हटी आहे, इहा बि पंहिंजी जाइ ते कामयाबी आहे। बाक़ी अॻिते हली छा थो थिए त साॻा रोड रस्ता वरी बि हिते आहिनि। उहे रोड रस्ता छा पटे खणी वेंदा छा? वरी साॻो बबरलो जो धरणो रोड रस्ता, जामशोरो, ठट्टो, हैदराबाद, कराची, वरी बि रस्ता खुलियल आहिनि, जेकॾहिं हुननि जी बदनीयती आहे जेकी आहे बि। बाक़ी हाणे वधीक जेको कमु आहे न उहो सियासी जमायतुनि जो आहे। सियासी जमायत उहो ई किरदारु अदा करे सघे थी। ऐं ॿी अहम ॻाल्हि त सिंध जो जेको मिज़ाज, माहौल, जाग्राफ़ियाई बीहक, उहा गोरीला जंग वारी न आहे। हाणे बि पुरअमन सियासी तहरीक ही को बि नुक़सानु न थियो, ऐं अहिड़ी तहरीक जी सिंध में ज़रूरत आहे। असां वटि गोरीला जंग जी ज़रूरत कोन्हे। पुरअमन सियासी तहरीक, सियासी जमायतूं हलाए सघनि थियूं। इतिहाद जेकॾहिं नथा करे सघनि, डिॼनि था, इहा बि हक़ीक़त आहे। इतिहादनि जा तजुर्बा सिंध में जेके सुठा नतीजा उन्हनि न ॾिना आहिनि। आख़िरी जेको वॾे में वॾो मुनज़्ज़म इतिहाद हुयो, सिंध क़ौमी इतिहाद हुयो। उन खां पोइ अहिड़ो वॾो इतिहाद न ठहियो आहे। इतिहादनि जा तजुर्बा बि सुठा न आहिनि। बाक़ी कमेटी कंहिं मसइले ते, हाणे जीअं दरिया बचायो कमेटी ही, ईअं को इशू थिए थो, उन जे हवाले सां हिकिड़ी कमेटी ठहे। बाक़ी इतिहादनि में बि अना ज़िद जो मसइलो, अॻुवाणी जो मसइलो, इख़्तिलाफ़, उहो बि हिमल ताईं को लाभ इतिहादनि बि न ॾिना आहिनि। बाक़ी मुनज़्ज़म सियासी जमायत, हाणे जेको अॻिते जेको कमु आहे, किरदारु आहे, उहो सियासी क़ौम परस्त जमायतुनि जो आहे। त हाणे वकीलनि जेको आहे वॾो कमु करे ॾेखारियो, वॾी जिदोजहद कई, धरणा हयां, जुलूस कढिया, हिकिड़ो माहौल सिंध में जेकी ख़ामोशी हुई, सियासी जेकी चुरपुर ते बंदिश हुई, ऐं सम्झो त हिकिड़ो 15 सालनि जो सियासी रोज़े जी हिकिड़ी इफ़्तारी थी आहे, ऐं रोज़ो बि जेको आहे सो मकरू थियण खां बची वियो। त हाणे सियासी जमायत क़यादत जो कमु आहे। पर क़यादत हाणे उहा त न रही आहे जेकी माज़ी में वॾी पाए जा लीडर हुया। उहे दानश्वर बि हुया, अदीब बि हुया, वॾा मुक़रर ख़तीब बि हुया। हाणे हिन वक़्तु रसूल बख्श पलीजे, अब्दुल वाहिद आरीसर ऐं हफ़ीज़ कुरैशी जे पाए जो को मुक़रर बि कोन्हे, जेको नौजवाननि खे गरमाए, जोश जज़्बो पैदा करे ऐं फ़िक्री या ॾाहप वारियूं तक़रीरूं करे। अहिड़ो को बि न रहियो आहे। जेकॾहिं कुझु हुया सुठा मुक़रर, त उहे पासे ते थी वेही रहिया आहिनि, घरनि में वेही रहिया आहिनि, मैदान में कोन्हनि। सियासी जमायतुनि में सिंध में क़ौम परस्त जमायतुनि खे ॾिसिजे थो त जेके जंहिंजी ज़िले लेवल जी मस हैसियत आहे, माना ज़िले सदर थियण जे मस क़ाबिल आहे, उहो मरकज़ी सदर आहे। यानी ज़िले लेवल जो माण्हू उहो मरकज़ी सदर थी वियो आहे। त ज़ाहिर आहे नतीजा बि अहिड़ा ई ॾींदा। सभु सियासी नाबालिग, जीअं हाणे सियासी नाबालिग छोकिरे ॾिठो केॾो त गंद करे छॾी, पंहिंजी हेॾी पार्टी, पंहिंजे पीउ जी हेॾी कुर्बानी उनखे ज़ाया करे छॾी, विञाए छॾी, ऐं हेॾी सारी हुन ते तनक़ीद, हुन ते पार्टी ते थिए थी, न सोचई न सम्झई। हालांकि पार्टियुनि में इहे फ़ैसिला कोन थींदा आहिनि। हिकु माण्हू हुनजी घर जी पार्टी कोन्हे,
उहो बि फ़ैसिलो थींदो आहे। सेंट्रल कमेटी जो इजलास घुराए मंज़ूरी वरिती वेंदी आहे, पार्टी क़यादत उहिदेदारनि खां पुछियो वेंदो आहे, पर हिकु माण्हू फ़ैसिलो करे छॾियो। हाणे उन्हनि वटि आसिफ़ बालादी जहिड़ो क़ाबिल माण्हू बि वेठो आहे, पर अलाए छो उहो बि सलाह मशवरो उन्हनि खे नथो ॾिए या उन खां पुछनि ई कोन था। सो इहो तमामु घणो गंद थी वियो। ऐं बाक़ी कॉम्परस जमायतुनि खे मुनज़म थियणु ऐं हिन जेको माहौल सियासी हिकिड़ो जुड़ियो आहे इन खे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे। हाणे बाक़ी जेके बि मसइला आहिनि, कॉर्पोरेट फार्मिंग आहे, ॿिया आहिनि, बहरिया टाउन जो मसइलो आहे, ऐं काफ़ी शयूं रहिजी वियूं जेके हवाले थिया हुया डोमिसाइलनि जे हवाले सां। ॿियनि सूबनि जे माण्हुनि जा हिते डोमिसाइल ठहनि पिया, शनाख्ती कार्ड ठहनि पिया, नौकरियूं हिते कनि पिया। पोइ कुझु ॾिहाड़ा उहा तहरीक हली वरी माठी थी वई। सो हाणे पंहिंजो पाण कुझु अपनी घोट त नशा थी वई, कुझु पंहिंजो कॉम्परस जमातुनि खे बि पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो, मुनज़म थियणो पवंदो। हर शइ वकीलनि ते न लॻाइणी पवंदी त हाणे वकील निकिरनि। हाणे मुक़ाबिलो आहे पीपल्स पार्टी सां, जंहिंखे इक़्तदार जो तमामु वॾो तजुर्बो, वॾी शातिर ऐं चालाक जमायत। तव्हां छा था सम्झो पीपल्स पार्टी वारा ईअं ख़ामोश थी वेही रहंदा? हेॾी उन्हनि खे शिकस्त मिली आहे। न, उहो मुनज़म थी ईंदा, तोड़ फोड़ कंदा, वकीलनि में ग्रुप पैदा कंदा, पंहिंजनि पीपल्स पार्टी जे वकीलनि जे ज़रिए इजलासनि में बरधक मचराईंदा, बार एसोसिएशन जे लाइ किरोड़े रुपयनि जा फंड जारी कंदा, वकील कानूननि जो ऐलान कंदा, कुझु वकीलनि खे जजनि जूं पोस्टूं बि ॾींदा, सभु कुझु कंदा हिननि खे टोड़ण जे लाइ। कोई ईअं थोरे आहे पीपल्स पार्टी वारा चुप करे वेही रहनि, उहे बि चुप करे कोन वेहंदा। हेॾी सारी तहरीक हली आहे जंहिं उन्हनि खे टिजारे छिड़काए छॾियो आहे। सिंध में एॾी मुखालफ़त पीपल्स पार्टी जी थी कोन हुई, हाणे त टिजंदा न अञा ॿीहर एॾी तहरीक हले त पोइ त माण्हू सभु असांखां फिरी वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि त ॿी अहम शइ आहे, हाणे उहा आहे थोरी नाज़ुक मसइलो। उहो ई आहे त जॾहिं बि क़ौम परस्तनि जिदोजहद तहरीक हलाई आहे उनजो फ़ाइदो पीपल्स पार्टी वठी वेंदी आहे। छो जो ड्राइविंग सीट ते आहे, मथे वेठल आहे, उनजा राब्ता वास्ता आहिनि, माना मच्छनि खे ॿुधाईंदा आहिनि। जेकॾहिं असां मूं हथु कढंदव असांखे इक़्तदार न ॾींदो त पोइ माण्हू त जेको आहे सो क़ौम परस्तनि सां गॾु आहिनि। हाणे बि जेको हीउ सिलसिलो थियो आहे इन जो ई फ़ाइदो ज़रूरु वठंदा ऐं ॿुधाईंदा त असांखे जेकॾहिं फिटी कंदव त पोइ त वरी क़ौम परस्त अथव। सो जेकी बि जिदोजहदूं थियनि थियूं उन्हनि जो फ़ाइदो बि पीपल्स पार्टी ॿिए हिसाब सां वठी थी वञे। बहरहाल उहो त हाणे सभु कंहिंजी पंहिंजी चालाकी ऐं होशियारी आहे, जेको फ़ाइदो वठे इहो त हूंदो आहे। मुआशिरे जे अंदरि काफ़ी अहिड़ा शयूं हूंदियूं आहिनि, पोइ चालाक माण्हू उन्हनि जो फ़ाइदो वठी वेंदा आहिनि। बहरहाल तमामु वकीलनि खे सलाम आहे उनजी जिदोजहद खे, उन्हनि जी महिनत खे। तो एतिरा ॾींहं जेको आहे सो हड़ताल कयूं वेठा हुया, धरणा आहिनि, उन्हनि ते केस बि थिया ऐं पंहिंजे घर खां परे, कोर्टुनि खां परे, पंहिंजे रोज़गार नौकिरी खां परे उन्हनि जी महिनत, उन्हनि जी जिदोजहद खे सलाम आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।